ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا من يطع الله ورسوله فقد رشد وقد اهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل كزرع أخرج شطأه فآزره فاستغلظ واستوى على سوقه يعجب الزراع ليغيظ بهم الكفار وعد الله الذين آمنوا وعملوا الصالحات منهم مغفرة وأجرا عظيما हम्द व सना किबरियाई अज़मत वॾाई रब करीम के जुगाए जो कुल कायनात जो अकेलो ख़ालिक़ मालिक है बेहिसाब लातादाद दुरूद सलाम आका दो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजे नाम नामी इसमें गिरामी थे मोदिस सामीन बिरादरान इस्लाम वाजिब एहतराम दोस्तों बुजुर्गों अल्लाह तबारक व तआला दीन इस्लाम जे तरवीज जे लाइ ऐं इन दावत के वधाइण जे लाइ अल्लाह जे नबी सां गॾोगॾु सहाबा इकराम जी बि ज़िम्मेदारी लॻाई। पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जिहाद जो मैदान हुजे किताबत वही जो मैदान हुजे दुनिया के मामलात जा फैसला हुजन मस्जिदुनि जे तमीर जो मामलो हुजे असहाबे सुफ़ा जी ज़िम्मेदारी जो मामलो हुजे ग़ुज़वात हुजन मैदान क़िताल हुजे हर मामले में पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असहाब इकराम ऐं अहल बैत भरपूर मदद फरमाई।
का बि अहिड़ी जंग, अहिड़े गुज़वा अकेले सिर्फ़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त कान विढ़ी आहे। पान करीमनि जा जान निसार रसूल करीम सां गॾु आहिनि। उन्हनि में असहाब इकराम बि मौजूदु आहिनि त पान करीमनि जे अहल बैत जा अफ़राद मौजूदु आहिनि। मालूम इहो थियो त दीन खे वधाइण जे लाइ, दीन जी तबलीग करण जे लाइ, जिहाद फी सबीलिल्लाह करे अलाए कलिमतुल्लाह जे लाइ जेतिरियूं बि महिनतूं थियूं, जेतिरियूं बि मुश्क़तूं थियूं, जेतिरियूं शहादतूं थियूं, उन्हनि सभिनी शहादतुनि में, उन्हनि तकलीफ़ुनि में, परेशानियुनि में सहाबा इकराम ऐं अहल बैत गॾो गॾु हलिया आहिनि। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर ड्रीम ते साथ ॾियणु शुरू ॾींहं खां वठी आख़िरी ॾींहं ताईं। वरी पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो हिन दुनिया मां रिहत खां बाद में बि वॾो सहाबा इकराम अहल बैत जो किरदारु आहे। छो त पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुनिया मां रिहत कई त कई माण्हू अहिड़ा हुआ जिन खे तव्हां मुनाफ़िकीन चओ या नाले मात्र मुसलमान चओ। काफ़ी अहिड़ा हुआ जिन मुसैलमा बिन कज़ाब नबी जे हथ ते वरी बैत शुरू करे ॾिनी। उहे नबी करीम जा सच्चा सहाबा या अहल बैत कोन हुआ, यादि रखिजो। मुनाफ़िकीन मंझां हुआ। ऐं हीउ हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो दौरु हो जंहिंमें इन्हनि माण्हुनि मुसैलमा बिन कज़ाब जे खे नबी तस्लीम कयो। सैयदना अबू बकर सिद्दीक़ जुर्रतमंदी जो ऐलान फरमायो ख़बरदार थियो। नबी करीम ऐलान करे विया ला नबी अबादी, मूंखां पोइ को बि नबी नाहे अचणो न ईंदो। साहबियो, नबी करीम जा साथियो, तलवारूं मियाननि मां कढो। आऊं अबू बकर क़यादत थो कयां। जिथे मुसैलमा बिन कज़ाब खे लहो उते गभा गभा कयो, हुनखे क़त्ल कयो। छो जो हिन ख़त में नबूवत जी जेका थो हिन हथ चुरान कई आहे, हिन पंहिंजो पाण खे नबी सॾायो आहे, हिनखे जिथे ॾिसो क़त्ल कयोसि। अल्लाह ताला मुसलमाननि खे कामयाबी अता फरमाई ऐं इन शख़्स खे क़त्ल करण वारो वहशी बिन हरब हो। हीउ कहिड़ो वहशी हो जे हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जंग उहद में शहीद कयो हो। छो त इस्लाम हुन अञा कोन आंदो हो। जॾहिं कुफ्र में हो तॾहिं न कंहिंखे क़त्ल कयो, शहीद कयो हज़रत हमज़ा खे, हमज़ा बिन अबी तालिब, हमज़ा बिन अब्दुल मुत्तलिब, सैयदना अली जो सौट हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन खां बाद में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हद खां मथे चाचो, हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो, सैयदना अली मुर्तज़ा जो बि चाचो, अब्दुल्ला जो भाउ, अबू तालिब जो नंढो भाउ, त हज़रत अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला खे जॾहिं शहीद कयो वियो त वहशी बिन हर्ब शहीद कयो हो। हाणे हिन जी सोच इहा हुई जॾहिं इस्लाम आंदई, जॾहिं मुस्लमान थियो तॾहिं हिन जी इहा त मूंखां अल्लाह ताला अहिड़ो कमु वठे
अहिड़ो कम मूंखां वठे जो कफ़ारो थी वञे, मुंहिंजी बख़्शिश थी वञे ऐं वॾे में वॾो कुफ़र जो सरदार ऐं क़त्ल कयां। अल्लाह ताला दुआ इन जी क़बूल कई ऐं इन जंग में वहशी बिन हर्ब मुसलमान हो जेको मुसैलमा बिन कज़ाब जे विढ़ियो ऐं मुसैलमा बिन कज़ाब खे क़त्ल कयईं जे नबो जी दावा कई। इहो क़त्ल ऐं कई हज़ार मुसलमान शहीद थिया इन में ऐं हुननि जे तरफ़ां बि हज़ारे माण्हू क़त्ल कया विया हा। इहा वॾे में वॾी जंग हुई नबी करीम खां बैदि में जेका हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन जी क़यादत में कई वई ऐं उन कूड़े नबी खे क़त्ल कयो वियो, उनजे साथियुनि खे क़त्ल कयो वियो ऐं हमेशह जे लाइ ऐलान थियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातिमुन नबीन आहिनि। जेको बि कंधु खणंदो, जेको बि नबी सॾाईंदो उहो मुर्तदा वाजिबुल क़त्ल आहे, उनजी सज़ा इहा आहे। ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे करे ॾेखारियो। मालूम इहो थियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मौजूदगी में इस्लाम जो दिफ़ा ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बैदि में बि इस्लाम जो दिफ़ा सहाबा इकराम ऐं अहल बैत गॾिजी कयो। इहा ग़लति सोच आहे त असहाब इकराम खे अहल बैत खे जुदा करणु। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हमेशह वसियतूं करे विया, नसीहतूं करे विया ऐं फरमाईंदा विया त ख़बरदार थियो मुंहिंजे सहाबनि जे ख़िलाफ़ लफ़्ज़ न ॻाल्हाइजो को बि ग़लति। मन आज़ाहु फ़क़द आज़ानी, जंहिं उन्हनि खे ईज़ायो उन मूं मुहम्मद खे ईज़ायो। यादि रखिजो आऊं व इतरती ऐं मुंहिंजो अहल बैत इन जी पारत। ख़बरदार थियो मतां अहल बैत जे ख़िलाफ़ को लफ़्ज़ चयो अथव या उन सां जिदाल कई अथव, ईअं न कजो, ईअं न कजो। पाण करीमनि जिथे अहल बैत जी नसीहत वसियत पिया कनि उते सहाबा इकराम जूं गॾु वसियतूं पिया कनि त हिननि सां बि ख़ैर खाई कजो, हिननि सां बि ख़ैर खाई कजो। ख़बरदार थियो अंसारनि जो ख़्यालु कजो, मुहाजिरो त अंसारनि जो ख़्यालु कजो, अंसारी तव्हां मुहाजिरनि जो ख़्यालु कजो, पाण में भाईचारे इख़्तियार कजो, इख़्तिलाफ़ न कजो। सहाबा इकराम ऐं अहल बैत पाण में खंड खीर हुआ। तारीख़ दाननि ऐं यहूदी लाबी मुसलमाननि खे अॻिते हली करे विढ़ायो त सहाबनि जो ऐं अहल बैत जो इख़्तिलाफ़ हो। इहा क़तन ग़लति ॻाल्हि आहे। इहे मुनाफ़िकीन ऐं यहूदियुनि विच में कमु करे अहिड़ा तारीख़ लिखिया जेके मुसलमान पाण में अॼु ताईं गुथम गुथा आहिनि, पाण में जंग कंदा। अल्लाह अकबर। क़ुरान मजीद खां असीं पुछंदासूं त केतिरो अल्लाह जो क़ुरान शान बयानु कयो आहे सहाबा इकराम जो, अहल बैत जो। ऐं असां कहिड़े नज़रिए जा हामिल आहियूं? हिन वक़्तु पुरफ़तन दौरु अथव, फितने जो दौरु आहे ऐं हिन दौर जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हो त ख़बरदार त मुंहिंजा उम्मतियो उहो वक़्तु ईंदो पछाड़ीअ वारी उम्मत अॻिन नेक उम्मतुनि ते लान ई तान कंदी। माना अॻियां जेके सहाबा इकराम हा या अहल बैत हुआ, नेक इंसान हा, उन्हनि जे ख़िलाफ़ अॼु जे दौर वारा माण्हू यानी जेके पोइ ईंदा, असीं पोइ वारी उम्मत आहियूं, असीं पोइ वारी उम्मत आहियूं। पाण करे जेके पोयां उम्मत अॻिते ईंदा क़यामत क़रीब हूंदी जो इहे लानतूं विझंदा, इहे वध घटि ॻाल्हाईंदा, इहे ग़लति ऐं गुथा लफ़्ज़ चवंदा सहाबनि जे ख़िलाफ़, नेकनि जे ख़िलाफ़, मोमिनीन जे ख़िलाफ़, मुत्तक़ीन जे ख़िलाफ़। ख़बरदार थियो, पंहिंजो पाण खे बचाए रखिजो उम्मत वारो, मतां उन सिफ़ में ताईं शामिल थी वञो। अॼु इहो दौरु आहे, अॼु कॾहिं इस्लामाबाद जे सड़कुनि में, तॾहिं करे कराची जे चौकनि में असहाब इकराम जे शान में गुस्ताखी कई वञे। छा अॼु जो मुस्लमान जेके नापाक ऐं पाकाई जी ख़बर न पए, जंहिंखे वज़ू करणु, जंहिंखे गुस्ल करणु, जंहिंखे निमाज़, जंहिंखे आदाब, जंहिंखे अख़लाक़ नबी करीम सेखारिया, नबी करीम खां पोइ सहाबनि जे ज़रिए असां वटि उहे सामान पहुतो, उहे कम पहुता, उहे भलाई जूं ॻाल्हियूं पहुतियूं, उहे मूंखे ॿुधायो त उहे किताबी तफ़सीर हुजे, उहे हदीस या औराक हुजनि, या सुन्नत पैगम्बर सां सम्झी हुजे, या साहबनि जे ज़रिए ऐं अहल बैत जे ज़रिए असां वटि पहुती आहे। जेकर उन्हनि साहबनि जे ख़िलाफ़ असीं वधि घटि ॻाल्हायूं या अहल बैत जे शान में असीं गुस्ताखी कयूं त मूंखे ॿुधायो त असांजो ईमान कहिड़े हिसे में, कहिड़े दर्जे में पहुतो। अल्लाह अकबर। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पहिरीं ऐलान फरमायो मक्के में
सफ़ा पहाड़ी ते बिही करे फरमायूं त या अय्युहन्नास, ओ इंसानो, कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून, चओ अल्लाह अकेलो आहे, उनजो को सानी शरीक ना है, तव्हीं कामयाब थींदो। अल्लाह अकबर, इहो आवाज़ हो, ऐलान हो। नबूवत जी पहिरीं सदा हुई, पहिरीं गुफ़्तगू हुई, पहिरीं दावत हुई। अंदाज़ो कयो त दावत में सभ खां पहिरियों शरीक केरु आहे, दावत खे क़बूल कंहिं कयो आहे? पाण करीम फरमायो या अय्युहन्नास कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून। बि जगह फरमायो तमलिकुल अर्ब वल अजम, इंसान ओ कलमो पढ़ी करे तव्हां मालिक थी वेंदो अरब ऐं अजम जा। जेकर कलमो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो त तुफ़्लिहून, कामयाब थी वेंदो। सब खां पहिरियों शख़्स जेको थी बीठो आहे, तंहिंजो नालो आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़। सदक या रसूल अल्लाह, अल्लाह जा नबी तो सच चयो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। ऐं पहिरियों पहिरियों ईमान आणण वारो त वाक़ई अल्लाह खां सवा कोई जेको आहे नाहे महबूब इबादत जे लाइक़, ऐं तूं वाक़ई अल्लाह जो सचो नबी आहीं। मर्दनि में सभ खां पहिरीं अबू बकर सिद्दीक़ थी बीठो आहे। ऐं ॿारनि में केरु थियो आहे? तक़रीबन 8 या 7 सालनि जी उमिरि आहे, सैयदना अली मुर्तज़ा उठी बीठो आहे। सदक़त या रसूलल्लाह, अल्लाह जा नबी तो सच चयो आहे, वाक़ई तूं सचो नबी आहीं। अल्लाह वहदहु ला शरीक आहे। हीअ अली बि गवाही पियो ॾे त अबू बकर बि गवाही पियो ॾे। औरतुनि में सभ खां पहिरीं ईमान आंदो आहे त बीबी ख़दीजतुल कुबरा ईमान आंदो आहे, जेका नबी करीम सां जी पहिरीं घरवारी आहे। अल्लाहु अकबर, इन्हनि भलारनि में ईमान आंदो। अल्लाह पाक कुरान मजीद में बयान फरमायो, वसाबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु वसाबिकूनल अव्वलून, ओए पहिरा माण्हू जिन ईमान आंदो मिनल मुहाजिरीन वल अंसार, हिकिड़ा मुहाजिरनि मज़ा ॿिया अंसारनि मज़ा, जिन ईमान पहिरीं आंदो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला जो शान बयान कयो, वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान, उन खां पोइ पहिरीं जेके ईंदा विया आहिनि, ईमान आणींदा विया आहिनि,